Bismillahirrahmanirrahim. Assalamu alaikum. My name is Mohammad Sharif. You are watching Sindhi Knowledge Factory channel. In this class we learn about present continuous tense. आज जी क्लास में असीं present continuous tense के passive voice में complete सिखंदासूं ऐं complete पढ़ंदासूं ऐं इन्ही जी अॼु असां एग्ज़ाम्पल बि कंदासीं, इन्ही जी फॉर्मेशन बि पढ़ंदासीं। लेकिन हिन क्लास के स्टार्ट करण खां पहिरीं अवां सां गुज़ारिश कंदसि त जेकॾहिं असांजे चैनल खे अवां अञा ताईं सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं साथ बेल आइकन वारे बटन ते क्लिक करियो त जीअं असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हांखे मिली सघे। ऐं जेकॾहिं अव्हां असांखे सपोर्ट करणु चाहियो था त हिन वीडियो खे लाइक करियो। जीअं त असांजी गुज़िरियल क्लास यानी कि प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस वारी क्लास में असीं जेके जुमिला पढ़िया हुआसीं इन्ही खे असीं सिंधी में ट्रांसलेट न कयो हो ऐं इन जी असां सिंधी में सुञाणप कोन ॿुधाई हुई। इन ते असांजा काफ़ी व्यूवर असां वटि कमेंट कयो व्हाट्सअप ते त सर अवां छा करियो त इन जो सिंधी में कुझु न कुझु सेखारियो, सिंधी में बि इन जो कुझु ट्रांसलेट ॿुधायो। त असां हिन क्लास में सिंधी में बि इन जी ट्रांसलेट ॿुधाईंदासूं ऐं इन जो मतिलबु ॿुधाईंदासूं। त स्टार्ट करियूं था। सभ खां पहिरीं असीं फॉर्मेशन खे सम्झण जी कोशिशि कंदासूं, यानी कि प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस जी एक्टिव वाइज़ में फॉर्मेशन ऐं पैसिव वाइज़ में फॉर्मेशन ॿिन्ही खे पढ़ंदासूं। नेगेटिव, इंट्रागेटिव, अफर्मेटिव सभु पढ़ंदासूं। ठीकु आहे। अफर्मेटिव जी ॻाल्हि करियूं त असीं अगरि एक्टिव वाइज़ जी अफर्मेटिव जी ॻाल्हि करियूं त इन में असां वटि जेको फॉर्मेशन हुई उहो सभ खां पहिरीं सब्जेक्ट हो। इन खां पोइ हेल्पिंग वर्ब में असां वटि इज़, एम, आर, पोइ फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब एंड देन लास्ट ऑब्जेक्ट। ही असांजी फॉर्मेशन हुई प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस जी एक्टिव वाइज़ में। हाणे असीं पैसिव वाइज़ जी ॻाल्हि करियूं त पैसिव वाइज़ में अफर्मेटिव जी जेका फॉर्मेशन आहे उहो ही आहे ऑब्जेक्ट इज़, एम, आर प्लस बीइंग प्लस थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस बाय प्लस सब्जेक्ट। असीं पोइ क्लास में हीउ कॉन्सेप्ट क्लियर करे आया आहियूं त पैसिव वाइज़ में हमेशह वर्ब जी थर्ड फॉर्म हूंदी ऐं पोइ बाय लाज़मी ईंदो। सब्जेक्ट असांखे लाज़मी छा करिणो आहे, लास्ट में ॾियणो आहे। अगरि सब्जेक्ट न बि हूंदो त बि पैसिव वाइज़ असांजो ठही सघे थो, लेकिन अगरि ऑब्जेक्ट न हूंदो त असांजो पैसिव वाइज़ नथो ठही सघे। उमेद तव्हांखे इहो कॉन्सेप्ट क्लियर थी वियो हूंदो। ऐं हिते हिकु ॻाल्हि अवां ॿी बि नोट करियो त असां यानी कि प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस वारी क्लास में बि असां वटि जेके हेल्पिंग वर्ब हुआ उहो बि ही सेम हुआ, यानी कि इज़, एम, आर इहे ई हेल्पिंग वर्ब हुआ। हिते बि साॻुणा ई हेल्पिंग वर्ब आहिनि, लेकिन हिते असां छाजो इज़ाफ़ो कयो आहे, सिर्फ़ु बीइंग जो। बीइंग जो असां नाहे इज़ाफ़ो कयो, बीइंग जो ग्रामेटिकली इज़ाफ़ो थियल आहे। ग्रामेटिकली इन जी जेका फॉर्मेशन आहे उन में बीइंग जो इज़ाफ़ो आहे, जेका यानी कि बीइंग छा शो कंदो आहे। बीइंग असांखे इहो ॾेखारे थो त हीउ जेको अवां टेंस पढ़ी रहिया आहियो इहो कंटिन्यूअस जो आहे ऐं हिन जी मदद सां असां इहो सुञाणे सघूं था त असां वारो कमु हलंदड़ आहे। उमेद करां थो तव्हांखे हीउ कॉन्सेप्ट सम्झ में अची वियो हूंदो ऐं अव्हांखे हीउ कॉन्सेप्ट क्लियर थी चुको हूंदो। नेगेटिव जी ॻाल्हि करियूं त नेगेटिव में असां एक्टिव वाइज़ में सभ खां पहिरीं असीं सब्जेक्ट ॾींदा आहियूं। इन खां पोइ इज़, एम, आर प्लस नॉट प्लस फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट। ऐं पैसिव वाइज़ में असां छा कंदा आहियूं, सभ खां पहिरीं ऑब्जेक्ट ॾींदा आहियूं। इहो तव्हां कॉन्सेप्ट क्लियर करे छॾियो त असां पैसिव वाइज़ में सभ खां पहिरीं ऑब्जेक्ट ॾींदा आहियूं। इन खां पोइ हेल्पिंग वर्ब खां पोइ नॉट खां पोइ बीइंग। हाणे हिते ॿी ॻाल्हि नोट करियो त नॉट अव्हांखे किथे इस्तेमालु करिणो आहे, हेल्पिंग वर्ब ऐं बीइंग जे दरमियान इस्तेमालु करिणो आहे। बाक़ी असांजो सेंटेंस, असांजी फॉर्मेशन सेम ई हूंदी। इंट्रागेटिव जी ॻाल्हि करियूं त इंट्रागेटिव में असीं सभ खां पहिरीं हेल्पिंग वर्ब ॾींदा आहियूं। इहो असां पोइ क्लासनि खां सिखी रहिया आहियूं। उमेद करां थो त अव्हांखे फॉर्मेशन जेका आहे सो क्लियर हूंदी। इंट्रागेटिव जी फॉर्मेशन क्लियर हूंदी, नेगेटिव जी फॉर्मेशन अव्हां वटि क्लियर हूंदी त इहो कीअं असीं ठाहींदा आहियूं। लेकिन पोइ बि असीं रिवाइज़ कंदा हलूं त असां इंट्रागेटिव में छा कंदा आहियूं, सभ खां पहिरीं असीं हेल्पिंग वर्ब इस्तेमालु कंदा आहियूं। इन खां पोइ सब्जेक्ट खां पोइ फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब खां पोइ असीं ऑब्जेक्ट एंड देन लास्ट क्वेश्चन मार्क। पैसिव वाइज़ जी ॻाल्हि करियूं त हिन में असीं सभ खां पहिरीं सेम ई असां हेल्पिंग वर्ब इस्तेमालु कंदासीं। हेल्पिंग वर्ब खां पोइ असीं ऑब्जेक्ट खां पोइ असीं बीइंग खां पोइ असीं थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस बाय प्लस सब्जेक्ट एंड देन लास्ट क्वेश्चन मार्क। उमेद करां थो तव्हांखे फॉर्मेशन क्लियर समझ अची वई हूंदी त फॉर्मेशन छा आहे, यानी कि प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस जी पैसिव वाइज़ में अफर्मेटिव जी, नेगेटिव जी ऐं इंट्रागेटिव जी फॉर्मेशन कहिड़ी आहे। ही फॉर्मेशन हुई। हाणे अव्हां बि एॾा मास्टर थी चुका हूंदा त सिर्फ़ु अव्हां फॉर्मेशन ॾिसी करे सेंटेंस ठाहे सघो था, लेकिन असां अव्हांखे सेंटेंस ठाराए ॾेखारंदासीं।
पर उम्मीद इहो आहे त अवां फॉर्मेशन ॾिसी करे जेकॾहिं अवां सेंटेंस ठाहिणु चाहो त ठाहे सघो था अगरि असां जूं अवां क्लासूं ॾिठियूं आहिनि त। इन जो यूज़िस पढ़ंदासूं। यूज़िस असां वटि छा आहे, आर असां किथे इस्तेमालु कंदा आहियूं प्लूरल लाइ, इज़ असां सिंगुलर लाइ ऐं एम असां फ़क़ति आई लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। इहो असां सेम प्रेज़ेंट इंडेफिनाइट वारी क्लास में बि पढ़े आया आहियूं। प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस, इन में असीं एग्ज़ाम्पल ॾियूं था। एग्ज़ाम्पल जे सम्झण खां पोइ असांजो हीउ कॉन्सेप्ट तमामु डिटेल सां क्लियर थी वेंदो त हीअ आख़िर कीअं थींदा आहिनि। हिते एक्टिवाइज़ आहे, इन खां पोइ पैसिवाइज़। एक्टिवाइज़ जे अफर्मेटिव जी ॻाल्हि कंदासूं, पैसिवाइज़ जे बि अफर्मेटिव जी, नेगेटिव जी ऐं इंट्रागेटिव जी ॻाल्हि कंदासूं। एक्टिवाइज़ जे अफर्मेटिव में आहे शी इज़ सिंगिंग अ सॉन्ग, यानी हीअ गानो ॻाए रही आहे। इन जे पैसिवाइज़ जे अफर्मेटिव में सेंटेंस छा थींदो, अ सॉन्ग इज़ बीइंग संग बाय हर, यानी खां इन जी माना आहे त गानो हिन खां ॻाइजी रहियो आहे। हाणे छा पियो थिए, उते ॻाई, हाणे हिते छा असां ऐड कयोसीं, ॻाइजी, यानी कि जीम जो उचार घटायोसीं, इन सां असांजो छा थींदो पैसिवाइज़ में। ऐं असां हुते छा कयोसीं, ही हिते, यानी कि एक्टिवाइज़ में असां छा इन जी माना कढे रहिया आहियूं त ही गानो ॻाए रही आहे। हाणे हिते असां छा इस्तेमालु कंदासीं, सभ खां पहिरीं गानो, ठीकु आहे। हिते असां ऑब्जेक्ट आहे असां वटि, गानो हिन खां ॻाइजी रहियो आहे। उमेद तव्हांखे सिंधी जी ट्रांसलेशन सम्झ अची वई हूंदी त हिन पैसिवाइज़ जी सिंधी में ट्रांसलेशन छा आहे ऐं एक्टिवाइज़ जी सिंधी में ट्रांसलेशन छा आहे। इन खे हिकु दफ़ो वरी क्लियर कंदा हलूं त एक्टिवाइज़ में असां हिन जुमिले जी माना छा कंदासीं, शी इज़ सिंगिंग अ सॉन्ग, असां वटि पहिरीं सब्जेक्ट आहे, इन लाइ असां हिन जी माना छा कंदा आहियूं, हीअ गानो ॻाए रही आहे। ऐं असां वटि अगरि पैसिवाइज़ जी ॻाल्हि करियूं, इन में सभ खां पहिरीं असां वटि ऑब्जेक्ट आहे, यानी अ सॉन्ग इज़ बीइंग संग बाय हर। त हिन जी असां सिंधी में ट्रांसलेशन कहिड़ी कंदासूं, गानो हिन खां ॻाइजी रहियो आहे। नेगेटिव में असीं ॻाल्हि करियूं त नेगेटिव में थींदो अ सॉन्ग इज़ नॉट बीइंग संग बाय हर, ठीकु आहे। इंट्रागेटिव जी ॻाल्हि करियूं, इज़ अ सॉन्ग बीइंग संग बाय हर। इन तरह सां ही ॿिया बि एग्ज़ाम्पल आहिनि ऐं इन एग्ज़ाम्पल में दे आर ईटिंग एपल्स, ठीकु आहे। हिते ॾिसो प्लूरल आहे, प्लूरल ईअं आहे त हिते एपल्स यानी कि केतिरा ई सूफ़ आहिनि। हिते असां छा कंदासूं, एपल्स आर, अगरि हिते सिर्फ़ु हिकु एपल जी ॻाल्हि कई वई हुजे हा त असीं हिते इज़ इस्तेमालु करियूं आहे, लेकिन हिते असां वटि केतिरनि ई एपल जी ॻाल्हि कई वई आहे, इन लाइ असीं हिते आर जो इस्तेमालु कयो आहे। दे आर डिस्टर्बिंग मी, ठीकु आहे, आई एम। हिते ॾिसो लास्ट में छा अचे पियो, मी, यू आर डिस्टर्बिंग मी, त असां हिते छा कंदासीं, मी जो सब्जेक्ट में वञी छा थींदो, आई। जेकॾहिं आई सब्जेक्ट में हुजे त लास्ट में ऑब्जेक्ट में छा थिए थो, मी, त असां हिते सब्जेक्ट में आई इस्तेमालु कंदासूं। त असीं हिन खे हीअं पढ़े सघूं था, आई एम बीइंग डिस्टर्ब्ड बाय यू। उमेद करां थो तव्हांखे प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस क्लियर सम्झ अची वियो हूंदो ऐं असांजा जेका फॉर्मेशन पढ़ाई उहो बि क्लियर सम्झ में अची वई हूंदी। इन सां गॾोगॾु असीं एक्टिवाइज़ बि कयोसीं, पैसिवाइज़ बि कयोसीं, पैसिवाइज़ जे नेगेटिव इंट्रागेटिव कयोसीं। अव्हांखे फॉर्मेशन ॾिनीसीं, अव्हां फॉर्मेशन जी मदद सां ॿिया केतिरा ई जुमिला ठाहे सघो था। हाणे असां नेक्स्ट क्लास में ईंदासूं, यानी कि प्रेज़ेंट परफेक्ट टेंस वारी क्लास में। त हाणे इनशाला असां नेक्स्ट क्लास में मिलंदासूं। तेसि ताईं ख़ुदा हाफ़िज़। सिक भरी प्रीता, नची नची यारो अंक हिकिड़ो